अहिड़ा पुट त सदियुनि में पैदा थींदा आहिनि। हिकु शहीद बशीर खान कुरैशी, ॿियो भाऊ सरमद सिंधी। शहीद बशीर खान कुरैशी सिंध ख़ातिर सखर खां कराची ताईं पंधु पहुचंदो हो। ततल रोडनि ते पेर पिथूं कंदो हो। हू पंहिंजी निवड़त सबबु हर सिंध वासी वटि मानाइतो ऐं शानाइतो आहे। ओस ताईं रहंदो जेसि ताईं सिंध रहंदी। भाऊ सरमद सिंधी हू न रुगो सिंध लाइ ॻाईंदो हो पर सिंध लाइ जीअंदो हो। हुन पंहिंजे फन खे कॾहिं बि वखर न बणायो, कॾहिं बि सस्ती शोहरत ऐं ॾोकड़ कमाइण जो ज़रियो न बणायो। अॼु सिंध जे हिननि सपूतनि खे सवें सलाम। कुर्बानो आ सिर ते सता कुर्बानो आ।